नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी जे सूबाई वज़ीर सनत ऐं तजारत जाम इकरामुल्लाह धारे जो चयो आहे त पीपी अवामी पार्टी जेका माण्हुनि जे दिलनि ते राज करे थी, पीपल्स पार्टी ख़त्म करण वारा अनासर पाण ई ख़त्म थी वेंदा। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अवाम खे शऊर ॾिनो ऐं अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार इन वार्ड नंबर 8 जो दौरो करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। इन मौक़े ते वार्ड नंबर 8 जे सदर राना ज़रीफ़ राजपूत, जनरल सेक्रेटरी राना अली, सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारे जो खे सिंध जी अजरक सहाफ़ी ऐं पीपी जे चूंडियल निशान तीर जो तोहफ़ो पेश कयो वियो। जाम इकरामुल्लाह धारे जो वधीक चयो त असांजी मंज़िल इक़्तिदार हासिल करण न आहे, असां पीपल्स पार्टी जे मंसूर सां गॾु अवाम जे म्यार ज़िंदगी खे बहितर बणाइण लाइ कोशिश करे रहिया आहियूं। हिन चयो आहे त पीपी सां बेवफ़ाई करण वारनि जो अंजाम साम्हूं आहे। जंहिं बि पार्टी सां बेवफ़ाई कई आहे हुननि खे अवाम थो ॾे छॾियो आहे। हिन चयो त पार्टी क़यादत सदाईं मुफ़ाहमत जी ॻाल्हि कंदी ई रही आहे। असां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मिशन खे मुकमल करण लाइ जदोजहद करे रहिया आहिनि। चयो त पीपल्स पार्टी जमहूरियत जी बहाली तोड़े उनखे मज़बूत करण लाइ खोड़ सारियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। इन मौक़े ते पीपी ज़िले जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, राना इकबाल अली, अब्दुल गनी लाखो, राना दिलशाद अली ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।